शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधायां थी। मन ऐं बुद्धि सां हिकदमि ख़ाली थी थियां। हाणे मां बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे बाप आत्माउनि जे लाइ परम धाम मां आयो आहे। बाबा चए थो तव्हां आत्माऊं हिते सत्युग खां पाठ था वॼायो। कोई आत्मा सत्युग जे आदि खां थी वॼाए, कोई उन खां पोइ। ये 84 जन्मनि जो चक्कर जेको आहे, ये पूरो चक्कर ॾाढी कम आत्माऊं पूरो चक्कर कटदियूं आहिनि। चक्कर में ॿियूं आत्माऊं बि ईंदियूं आहिनि, लेकिन शुरूआत खां ॾाढी थोरी सी आत्माऊं पूरे 84 चक्कर कटे करे ईंदा आहिनि। 84 चक्कर जो ज्ञान विराट रूप में लिखल आहे। विराट रूप में देवता क्षत्रिय वैश्य शूद्र हिकु आत्मा कीअं 4 वर्णन में ईंदी आहे उहो ॾेखारियो अथनि, लेकिन विराट रूप में ब्राह्मण धर्म न ॾेखारियो अथनि कि उहो शूद्र आत्मा वरी देवता कीअं ठहींदी आहे। न ब्राह्मणनि खे ॾेखारियो अथनि, न परमात्मा खे ॾेखारियो अथनि। हाणे बाबा चए थो विराट रूप में परमात्मा बि हुजणो खपे, हिकु ब्राह्मण वरण वारो बि हुजणा खपनि। पूरो चक्कर असां आत्माऊं कटे करे हाणे आया आहियूं वापसि खां देवता धर्म में वञण लाइ। ये तव्हां ॿारनि जी स्मृति में आयो न, ॼाणंदा आहियो न बाबा हाणे आया आहिनि असांखे वरी खां राज्य भाग्य ॾियण। आत्माउनि खे सुतो प्रधान ठाहिण लाइ परमात्मा हिन सृष्टि खे हिन सृष्टि ते अचिणो ई पवंदो आहे। इहे बाप जे सवाइ ॿियो कोई बि असांखे सम्झाए न सघंदो आहे। बाबा चए थो जीअं स्कूल में पढ़ाई पढ़ी करे तकदीर ठाहींदा आहिनि न, हिते बि आत्मा पढ़ाई थी पढ़े। इहो रूहानी स्कूल आहे। पढ़ण वारा बि ॾेखारण में नथा अचनि, पढ़ाइण वारो बि ॾेखारण में नथो अचे। हिनखे चइबो आहे रूहानी स्कूल। हिते रूहानी बाप वेही करे पढ़ाई थो पढ़ाए। पढ़ाई त ॿारनि खे यादि अचणी खपे न। बाबा चईंदा आहिनि सभी मनुष्य मात्र जेका बि शरीरनि में आत्माऊं आहिनि उन्हनि जो बाप मां आहियां। मां बि अची करे तव्हां जहिड़ो शरीर लोन वठंदो आहे। छो जे मनुष्य तव्हांखे मनुष्य जहिड़ो तन आहे त मूंखे तव्हां सां मिलण लाइ मनुष्य तन जो ई आधार वठणो पवंदो आहे। हाणे तव्हांखे स्मृति आई कि मां आत्मा कीअं सतयुग खां पाठ वॼाए करे हाणे तमो प्रधान थी आहे। मां ही देवी देवता धर्म वारी आत्मा आहियां। हाणे स्वयं खे भुलिजी विया। बाबा चए थो ये स्मृति घड़ी घड़ी पाण खे यादि ॾियारियो कि मां कंहिंजी संतान आहियां, कॾहिं खां मां हिते चक्कर थी काटां। त जेतिरो जेतिरो मां स्मृति में लाहींदमि ओतिरो उहो स्वरूप में ॻाल्हियूं ईंदियूं वेंदियूं। सॼो ॾींहुं स्मृति में असांखे लाहिणो आहे। धंधो आदि करणी आहे, लेकिन धंधे आदि गृहस्थी आदि संभालण में बि संभालते समय बि विच विच के पंहिंजे पाण खे यादि ॾियारियो कि मां केरु आहियां, मुंहिंजो बाप केरु आहे, मां कंहिंजी स्टूडेंट आहियां, मुंहिंजे आत्मा जो असली धर्म छा आहे। आत्मा जो धर्म शांत आहे, शुद्धता, शांति ऐं शुद्धता। लेकिन मां आत्मा पहिरियों कहिड़े धर्म में आयमि पाठ वॼाइण। छा हाणे जीअं मां जियां थी मुंहिंजो जीवन ईअं ई आहे कि कॾहिं मां सुठा ॾींहं बि ॾिसी आई आहियां, सुठे धर्म में बि पाठ वॼाए आई आहियां। आत्मा पवित्र न हुजण जे कारण स्वयं खे पहचाने नथी सघे। छो जे परमात्मा स्वयं शुद्ध आहे न, ऐं देवी देवताउनि जो धर्म बि केॾो शुद्ध आहे। त असांखे ॻाल्हियूं सम्झण लाइ शुद्धता खपे। जेतिरो जेतिरो आत्मा पावन थींदी वेंदी न
ओतिरो ओतिरो आत्मा खे स्मृति ईंदी वेंदी कि बरोबर मां ही उहा आहियां। त असांखे बाबा स्मृति स्वरूप ठाहिणु आयो आहे। गीता में बि आहे न, नष्टो मोह स्मृति लब्धा। जेतिरो जेतिरो स्मृति ईंदी वेंदी ओतिरो ओतिरो असां आत्माउनि खे न देहिक दुनिया मां असांजो मोह निकिरंदो वेंदो। आत्मा खे स्मृति अचणी खपे। ॾिसो, अगरि आत्मा खे स्मृति ईंदी वेंदी आहे कहिड़ी बि ॻाल्हि जी, नई नई ॻाल्हि जी, त ऑटोमेटिकली पुराणी ॻाल्हियूं भुलिजी वेंदा आहियूं। त हाणे बाबा असांखे जेकी स्मृति ॾियारे थो कि असां असल में काथां जा आहियूं, जेसि ताईं मूंखे घड़ी घड़ी स्मृति में न ईंदो त मां पुराणी ॻाल्हियूं पुराणी दुनिया खे भुलिजी न सघंदमि। सॼो ॾींहुं स्मृति में रहे। बाबा हाणे असांखे स्मृति थो ॾियारे कि इहो भारत अॼु छा आहे, कल्ह छा हुयो, तव्हां अॼु छा आहियो, कल्ह छा हुयो। तव्हांजी बुद्धि में हाणे ईश्वर ज्ञान तॾहिं ई समझ में ईंदो, तॾहिं ई ठहंदो जॾहिं असांजी बुद्धि विशाल ऐं शुद्ध थींदी वेंदी। इन करे मन सां वाचा कर्मणा जेतिरो शुद्धता खे धारण कंदव ओतिरो असांखे इहा धारणा थींदी वेंदी। पंहिंजे पाण सां ई असांखे सॼो ॾींहुं ईअं ॻाल्हाइणो खपे, मन ई मन में बाबा जे ज्ञान जो सिमरन करणो खपे। 5000 वर्ष थिया आहिनि असां सुख जो पाठ वॼाए करे हाणे दुख जे पाठ में आया आहियूं। हाणे दुनिया में दुख जी दुनिया ऐं सुख जी दुनिया जे विच जो समय थो हले, हिनखे संगम युग चइबो आहे। संगम युग ते परमात्मा परम धाम मां हेठि लहींदो आहे। हेठि लही करे पोइ आत्माउनि खे हिन विश्व सागर खां खीर सागर में वठी वेंदो। परमात्मा हे सृष्टि ते अची करे छा कंदो? आत्माऊं जो हिन विश्व सागर में गोता थी खाइनि। ये विकारनि वारी दुनिया आहे न, हिन विकारनि वारी दुनिया में आत्माऊं विश्व सागर में गोतो थी खाइनि। हाणे परमात्मा पंहिंजी शक्ति सां असांखे खीर सागर में थो वठी हले। अर्थात असांखे अहिड़ी दुनिया में थो वठी हले जिते दुनिया एॾी पाणी बि खीर मुआफ़िक हूंदो। जे खीर माण्हू चवंदा आहिनि खीर पीओ, हीअं सुठो आहे, हीअं आहे, शक्ति ईंदी, लेकिन उते त पाणी ई एतिरो ताक़तवर वारो हूंदो। त हाणे बाबा असांखे ऐं एॾी स्वच्छ सुंदर दुनिया हूंदी। खीर सागर में परमात्मा असांखे वठी थो हले। बाबा चईंदो आहे कि हाणे त खीर सागर जी तरफ़ वञण लाइ निकिरी विया आहियूं। जेके जेके आत्मायूं मन में वीचार थी करनि, परमात्मा खे यादि थी करनि, हुननि जी मत थी हलनि, त जीअं त उहो विश्व सागर खां निकिरी करे खीर सागर जी तरफ़ वञनि थियूं। अञा पहुतियूं न आहिनि, इन करे असांखे ॾाढो ध्यान सां सभु कुझु करणो पवंदो। परमात्मा खे यादि करे ॾाढी सुठी रीति सां असांखे खीर सागर में वञिणो आहे। न त अगरि हाणे हिन विश्व सागर खां त निकिरी वियासीं, लेकिन अगरि परमात्मा खे विच में भुलिजी वियासीं त पोइ वापसि विश्व सागर में हली वेंदासीं। इन करे घड़ी घड़ी असांखे स्मृति ॾियारणी आहे स्वयं खे। बाबा जे ज्ञान जी ॻाल्हियुनि खे विच विच में स्मृति में लाइणो आहे। छो जी जीअं पढ़ाई पढ़ंदा आहियूं, स्कूल में बि ॿार पढ़ाई पढ़ंदा आहिनि, त उहे अगरि विच विच में हुन पाठ खे रिवाइज़ न कंदा, मूंखे टीचर छा छा पढ़ायो अथई, भले अॼु पढ़ाई अॼु रिवाइज़ कयो, लेकिन ईअं थोरी अॼु ई रिवाइज़ कयो त बसि ख़तमु। पोइ विच विच में बि हुननि खे रिवाइज़ करणो पवंदो आहे न त भुलिजी वेंदा। हा, उन ॾींहुं मैम छा पढ़ाई भुलिजी विया। ईअं ई बाबा जी पढ़ाई बि असांखे विच विच में रिवाइज़ करणी आहे। जेकी ॻाल्हि असांजी बुद्धि में वेती सुठी लॻे थी ॿुधंदे समय, हुनखे सॼो ॾींहुं पोइ ॿिया ॾींहं बि हुनखे रिवाइज़ करणो आहे, न त उहो ॻाल्हि बुद्धि मां निकिरी वेंदी, पोइ ओड़ा जा ओड़ा थी वेंदासीं। हाणे असांखे मन ऐं बुद्धि में परमात्मा द्वारा जो असांखे ज्ञान सम्झ मिले थी, उन्हनि खे भरणो आहे। ऐं पुराणे रीति जीअं असां सोचंदा हुआसीं, जीअं असांजी बुद्धि कमु कंदी हूंदी, पुराणे जॾहिं असां पहिरियों ज्ञान खां पहिरियों जीअं असांजो मन बुद्धि कार्य कंदो हूंदो, त हाणे उन्हनि ॻाल्हियुनि खे कढणो आहे।
पहिरियों ॿार या कोई बि अहिड़ो कमु कंदा हुआसीं त कीअं फटाफट ठीकु आहे, हिन हीअं न ईअं चई, हिनखे उल्टो सिधो चई छॾियो, हलो कमु थी वियो, हिन मूंखे ईअं चई, न मां बि चई छॾियो, बसि ख़तमु। लेकिन हाणे असांजी ओड़ी चलन न हुजणी खपे। हाणे अगरि असांखे कोई कुझु चए बि थो त परमात्मा जी मत छा आहे, चुप रहो, शुभभावना शुभकामना ॾियो, मूंखे ॾियो, तव्हां कुझु बि तव्हां पंहिंजे हथ में लॉ न खणो। हाणे सभिनि जो धणी मां आहियां न, सभिनि जो पीउ मां आहियां। पहिरियों त तव्हांखे माउ पीउ जी पहचान न हुई त तव्हां हिक ॿिए खे कुझु न कुझु चई छॾंदा हुया। लेकिन हाणे मां धणी आयो आहे हिन दुनिया में, त जेकी बि तव्हां सां गॾु बि कोई कुझु ॻाल्हि थिए थी, भला हुन तव्हांखे जो बि चए थो, जो बि करे थो, उहो तव्हां मूंखे ॿुधायो न, मां हुनजो पीउ हुनखे सम्झाईंदमि। तव्हां छो लॉ था खणो? जेतिरो आत्मा खे स्मृति रहंदी की असां सभिनि जो पीउ उहो आहे, ओतिरो असांजे जीवन में हाणे कुझु बि थींदो त असां पंहिंजे पीउ परमात्मा खे ॿुधाईंदासीं, छो जो हाणे असांजो सभिनि आत्माउनि जो पीउ आयो आहे। त दुनियादारी में बि कोई बि ॻाल्हि थिए थी त मन में न खणो, हाणे स्वयं खे परमात्मा जो ॿार सम्झो, ख़ुदि खे देहभान जे रूप में अची करे वॾो न सम्झो कि मां त वॾी आहियां। हा ठीकु आहे, पाठ में तव्हां वॾा आहियो, लेकिन परमात्मा जे साम्हूं त असां ॿार आहियूं न, ऐं हुनजा ॿार त सभई आहिनि। त परमात्मा बाप खे पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं असांखे हिकु ॿार जे मुंहं ते ॿुधाइणी आहे। ख़ुदि हाणे लॉ न खणणो आहे, कोई कुझु चए त तुरंत हुनखे उल्टो सुल्टो जवाबु न ॾियणो, शांति रहणो आहे, साक्षी रहणो आहे, परमात्मा सां साथ रहणो आहे। शरीर त हिते हाणे सभिनि जा पुराणा ख़तम थियणा ई आहिनि, छो जी सत्युग में असां सभिनि आत्माउनि खे नयो सतो प्रधान शरीर मिलंदो, लेकिन आत्मा खे हिते ई सतो प्रधान ठाहिणो आहे। माण्हू त चईंदा आहिनि आत्मा बुद्धि में लीन थी वेंदी आहे, आत्मा जो अस्तित्व ई ख़तम थी वेंदो, जॾहिं आत्मा शरीर छॾंदी आहे त बुद्धि में समाइजी वेंदी आहे। परंतु बाबा चए थो आत्मा जो अस्तित्व कॾहिं ख़तम न थींदो, आत्मा मेरी थींदी आहे, मां हुनखे साफ़ कंदो आहे। आत्मा हिकु ज्योत आहे, हुन ज्योत में रोशनी घटि थी सघंदी आहे, हुन रोशनी खे मां वधाईंदो आहे, लेकिन आत्मा जी ज्योत कॾहिं बुझी न सघंदी। आत्मा हिकु शक्ति आहे, शक्ति घटि ज्यादा थी सघंदी आहे, लेकिन शक्ति बिल्कुलु ख़तम थी वञे ईअं न थी सघंदो। त परमात्मा चए थो अगरि आत्मा बुद्धि में लीन थी वई, ख़तम थी वई, कंहिंमें समाइजी वई, त पोइ असांखे त हुनजी यादि ई न अचणी खपे न। पोइ त पुनर्जन्म वग़ैरह जेको बि इहे कहंदा आहिनि, इहो कुझु आहे ई न। हाणे हिकु दुनिया में अलॻि अलॻि माण्हुनि जी अलॻि अलॻि मत आहे, आख़िर ॻाल्हि छा सच आहे, त उहो सच बाबा असांखे ॿुधाए थो। बाबा चए थो मां त तव्हांखे ॿुधायां थो, तो बि तव्हां में त बुद्धि अथव न, तव्हां बि थोरो वीचार करो। अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं असां परमात्मा जी पढ़ाई जी ॻाल्हियुनि जॾहिं वीचार कंदासीं न, त असां जे मन में आलतू फालतू ॻाल्हियुनि जो वीचार जेका हलंदा रहंदा आहिनि, उन्हनि सां असां मुक्त थींदा रहंदासीं। छो जी आत्मा में जेको मन आहे न, हुनखे वीचार करण जी आदत अथसि, त छो न असां हुनखे सुठी सुठी ॻाल्हियूं ॾियूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं हुनखे ॾियूं ई छो। मन खे, मन जे मथां एतिरो असांखे कंट्रोल हुजणो खपे। मां मन खे चवां तूं हाणे इहा ॻाल्हि न सोचजे, मतिलबु न सोचजे। बुद्धि जे मथां बि असांखे पूरो कंट्रोल हुजणो खपे, कर्मेंद्रियनि जे मथां बि कंट्रोल हुजणो खपे। स्व ते राज्य करण वारी मां आत्मा। अॼुकल्ह माण्हू हिक ॿिए जे मथां राज्य था करनि, लेकिन असां आत्मा पंहिंजे मन बुद्धि संस्कार कर्मेंद्रियनि जे मथां राज्य करूं, उहो सुठो आहे न। ॿियनि खे असां दबाए करे ॿियनि खे हलायूं, न सां छा मतिलबु। पहिरियों मां ख़ुदि जे मन खे त कंट्रोल करे सघां, मां ख़ुदि जी बुद्धि खे त ठीकु रीति हलाए सघां, मां ख़ुदि जे कर्मेंद्रियनि खे त ठीकु रीति हलाए सघां। असां चऊं था असांजी अखि हेॾे हली वई, कन में ॻाल्हि हली वई, ॿुधण न पिया चाहियूं, ॾिसण न पिया चाहियूं, मुख सां निकिरी वियो। हाणे असांजी कर्मेंद्रिय असांजे वश में न आहिनि,
त असां ॿियनि खे कीअं कंट्रोल करे सघंदासीं? त पहिरियों आत्मा खे स्व जे मथां कंट्रोल करणो आहे। मनुष्य हिन समय विश्व में शांति चाहींदा आहिनि, लेकिन विश्व में शांति कीअं मिली सघंदी आहे? विश्व शांत तॾहिं थी सघंदो आहे जॾहिं असां माण्हू शांत थियूं। ये थोड़ी माण्हू त बस वॾा वॾा सम्मेलन करनि था कि विश्व में शांति थिए, लेकिन विश्व में शांति कॾहिं थींदी जॾहिं मां शांत थींदमि। विश्व में शांति थियण लाइ पहिरियों मूंखे मुख सां ऐं मन सां शांत थियणो। असां चवंदासीं जे घर में शांति थिए, पहिरियों तव्हांजो मन ऐं मुख शांत अथव? बस तव्हां मुख सां नथा ॻाल्हायो, लेकिन मन जा वीचार बि तव्हांजा शांत अथव? उल्टो सुल्टो त नथा सोचो, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे। असांजे घर में शांति रहे हुनसे पहिरियों मुंहिंजो मुख ऐं मन शांत रहे, पोइ ऑटोमेटिकली कोई शोर शराबो बि कंदो, लेकिन मां शांत अवस्था में रहंदमि। ऐं मुंहिंजी शांति जेतिरी वधंदी वेंदी ऑटोमेटिकली घर जो वायुमंडल शांत थी वेंदो, ऑटोमेटिकली घर में शांति अची वेंदी। त बाबा चए थो मनुष्य पंहिंजे मन खे शांत नथो करे सघे, हिते माण्हू विश्व में शांति जे लाइ सम्मेलन था करनि, वियनि था भई दुनिया में शांति थिए। त बाबा चए थो तव्हांखे अर्जुन ठहिणो आहे। हे अर्जुन ठहिणो, अर्जुन असां पहिरियों करण वारो। त पहिरियों मूंखे स्वयं जे मन ऐं मुख सां शांत रहणो आहे। अॼु कोई कंहिंखे कुझु जरा बि चए थो त उहो ॻाल्हि मन में हले ई थी, कुझु कमु नथो पुॼे, कुझु ॿी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, बसि मूंखे हुन शो चई, मूंखे हिन ईअं शो चई, शो कई। त असांखे एतिरी बि शक्ति न आहे आत्मा में कि उहो पंहिंजे मन खे सम्झाए छॾे। चई त चई ड्रामा में हुयो, मां बि हुनखे कहिड़े जन्म में चयो, ऐं चई त मां ॿुधो ई छो, मूंखे थोरी चई, अलाए कंहिंखे चई, अलाए कंहिंखे चई करे हली वियो फलानो फलानो। मां थोरी अहिड़ी आहियां। अगरि असां अहिड़ा आहियूं त असांखे ॿुधंदे समय पोइ लॻे बि कि हा फलाणे मूंखे ईअं चई, सही ॻाल्हि आहे। अगरि मां अहिड़ी आहियां ऐं फलाणी चई त मूंखे सुधरणो खपे न, हिन में सोचण जी छा ॻाल्हि आहे। ऐं अगरि मां अहिड़ी न आहियां, फलाणे चई त मां ॿुधी करे बि जीअं त अनसुनो करा, मूंखे थोरी थो चए, मां अहिड़ी आहीं न, अलाए कंहिंसां थो ॻाल्हाए। अहिड़ी इन रीति पंहिंजे मन खे असांखे सम्झाए करे मन खे शांत करणो। पहिरियों मां मुख सां ऐं मन सां शांत रहां, तॾहिं ऑटोमेटिकली जग बि शांत थी वेंदो। छो जी मनुष्य आत्मा जे लाइ उहो आत्मा जो जीवन संसार ई हुनजो शरीर ऐं हुनजो मन बुद्धि आहे। अॼु आत्मा जो मन शांत आहे, शरीर ठीकु आहे, त हुनजे लाइ दुनिया में कोई कुझु बि कंदो रहे, लेकिन हुनजे जीवन खे वो खुदि पंहिंजी मस्ती में मस्तु रहंदो आहे। हा ॿियनि जे लाइ कुझु थी वियो त थोरी बहुत दुआ वग़ैरह करे छॾियो, लेकिन मनुष्य दुखी छो थींदो आहे, अशांत छो थींदो आहे? जॾहिं हुनजो मन अशांत थी वेंदो आहे, जॾहिं हुनजो शरीर ठीक रीति कमु न कंदो आहे। त असांजो मन ठीक रीति कमु करे, असांजो शरीर ठीक रीति, छो जे मन जो शरीर सां बि ॾाढो कनेक्शन आहे। अगरि मन में वीचार ठीक न आहिनि त हुनजो शरीर ते असरु पवंदो। अगरि मन जा वीचार सुठा आहिनि त हुनजो शरीर बि सुठी रीति हलंदो। त बाबा चए थो मन मना भव जो अर्थ इन करे गीता में लिखल आहे, मन मना भव, स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। छो जी आत्मा में मन ही मुख्य आहे। तॾहिं त चई न भॻवान बि ब्रह्मातन में अची करे संकल्पनि सां सृष्टि रची। संकल्प केरु कंदो आहे? मन कंदो आहे। मन खे माण्हू घोड़ो बि चईंदा आहिनि, छो जी मन जा संकल्प ॾाढी तेज हलंदा आहिनि। माण्हू हिकु सेकेंड बि पंहिंजे मन खे ॾिसे कि मुंहिंजे मन में हिकु सेकेंड में केतिरा वीचार हुया, त ॾाढा सारा वीचार अची वेंदा आहिनि। ऐं मन जे वीचार खे कोई पकड़े बि न सघंदो आहे, एॾे फास्ट गति सां हलंदा आहिनि। अञा हिते वेठा आहियूं, फलाणे कुझु चई, एॾा सारा संकल्प अची वेंदा, हा ईअं थियो हूंदो, ईअं थियो हूंदो, ईअं थियो हूंदो, बसि पूरी कहानी ठही वई। त हिकु सेकेंड में मन
संकल्पनि सां अलाए कहिड़ी कहिड़ी स्टोरी ठाहे छॾंदो, पंहिंजी हिकु नई दुनिया ठाहे छॾंदो। त मन केॾी वैल्यूएबल चीज़ आहे, त असांखे मन जो केतिरो ध्यानु रखिणो खपे। अॼु मन ख़ुशि आहे त जीवन ख़ुशि आहे, मन दुखी आहे त जीवन दुखी आहे। भले पोइ तव्हांजो शरीर केतिरो बि तंदुरुस्त हुजे, उहो बि मन जे दुखी थियण सां उहो बि जीअं ईअं लॻंदो जीअं बीमार सो आहे। त बाबा चए थो इन करे मन रूपी घोड़े खे पंहिंजे कंट्रोल में रखण लाइ हुनखे घड़ी घड़ी इहो पुछो कि मां तूं कंहिंजो ॿारु आहियां। आत्मा पंहिंजे मन में घड़ी घड़ी इहो संकल्प करे कि मां कंहिंजो ॿारु आहियां, कंहिंजो केरु मूंखे पढ़ाए थो, छा पढ़ाए थो। हीअ मन खे जीअं त असां बिज़ी था करूं, मन खे वीचार ॾेई छॾियो न भई हाणे असां कुझु बि कर्म करूं था, विच विच में पंहिंजे पाण खां ई पुछो असां कंहिंजा ॿार आहियूं। परमात्मा जी यादि अचे त पोइ ॿिया परमात्मा जी ॻाल्हियूं बि यादि ईंदियूं। हिन रीति मन सदा हुन शक्ति सां गॾु रहंदो त उहो कॾहिं उदास थी न सघंदो आहे। बाबा चवनि था मुंहिंजा ॿार उदास, परमात्मा जो सभिनि खे सुख शांति ॾियण वारो आहे, हुनजे असां ॿार उदास थी सघंदा आहियूं। उदास मतिलबु असां हुन ॻाल्हि जा दासी ठही वियासीं। उदास मतिलबु जेकी बि ॻाल्हि जे कारण असां उदास थी वियासीं, मतिलबु असां हुनजा दास थी वियासीं, दासी थी वियासीं। त बाबा चईंदा आहिनि हिन रीति कोई तव्हांखे कुझु चए थो, कोई ॻाल्हि थिए बि थी, चलो आई बि ॻाल्हि थी, हिकु सेकेंड ॻाल्हि ईंदी आहे ऐं असां हुनखे सालो साल यादि रखंदा आहियूं, उहो सेकेंड हली वियो। इन करे जो सेकेंड बीतो ड्रामा चई करे फुल स्टॉप लॻाए करे ऐं सभु कुझु परमात्मा बाप खे ॾेई करे अॻियां वधंदा आहियूं, तॾहिं ई असांजो जीवन सुख शांति सां असां जी सघंदा आहियूं। छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। सर्व संबंध ऐं सर्व गुणनि जी अनुभूति में संपन्न ठहिण वारा संपूर्ण मूर्त ठहो। हिन संगम युग ते विशेष सर्व प्राप्तियुनि में स्वयं खे संपन्न ठाहिणो। आत्मा में सर्व खजाना ज्ञान गुण शक्ति जा। आत्मा सर्व संबंधनि सां परमात्मा खे अनुभव करे, परमात्मा जा कर्तव्य जेका आहिनि उन्हनि खे अनुभव करे ऐं स्वयं भी सर्व खजाननि सां संपन्न सर्व संबंध निभाए करे परमात्मा जे कार्य में मददगार थिए। तॾहिं आत्मा खे सर्व प्राप्ति अंदर अनुभव थींदी रहंदी आहे। अनुभव हिकु अहिड़ी चीज आहे, अगरि मनुष्य खे जीवन में हर हिकु ॻाल्हि जो अनुभव थी वेंदो न त उहो कॾहिं बि जीवन में हारदो न आहे, रुकंदो न आहे। त अनुभवी थियण लाइ परमात्मा सां सर्व संबंध जोड़ो, परमात्मा सां सर्व खजाननि जेका असांजे अंदरि अचनि था ज्ञान गुण शक्ति उन्हनि खे समय ते कार्य में लॻायो। सिर्फ़ु स्टॉक जमा न करो, हा मां शक्तिशाली आहियां, मां शांत आत्मा आहियां, ठीकु आहे आयो, लेकिन हाणे हुनखे यूज़ करो। जॾहिं तव्हांजो मन अशांत थिए थो उन समय पंहिंजे पाण खे यादि ॾियारियो कि मां त शांत स्वरूप आत्मा आहियां, शांति जी सागर बाप जी संतान आहे। ईअं यादि करो घड़ी घड़ी। जॾहिं तव्हांखे कोई उदासी थी अचे त मां त ख़ुशि रहण वारी आत्मा आहियां, ख़ुशियुनि जो सागर बाप जी संतान। लोग न जोश में अचण बि मन जो रोइणो। हाणे जोश में बि न अचो, जोश बि अगरि असां जोश में बि अचूं था कहिड़ी ॻाल्हि में मतिलबु असां मन सां रोऊं था। जॾहिं कोई ॻाल्हि हूंदी आहे त मन में त माण्हू ज्यादा ई जोश में अची वेंदो। त जोश में अचनि बि मन जो रोइणो आहे। जोश में ज्यादा ईंदासीं त कुझु न कुझु गड़बड़ी थींदी। त ॿाहिरां त भले असां पंहिंजी उहो था ॾेखारियूं कि हा हा हा, लेकिन अंदर ई अंदर आत्मा जो मन उदास थी वेंदो। हाणे रोइण जी फाइल ख़तमु करो। चओ